औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विथ एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्म सनफ़। अॼु असांजो टॉपिक आहे सफ़रनामो, ट्रेवलेज ऐं कॉलम। अच्छा, पाण अॼु हिन ॿिन्ही खे पढ़ंदासीं। सफ़रनामो छा थींदो आहे ऐं कॉलम छा थींदो आहे। सफ़रनामो ट्रेवलेज। सफ़रनामो इल्मी अदबी हैसियत में वॾी अहमियत रखे थो। अदब जी हीअ वाहिद सनफ़ आहे जंहिंजो मुआशिरी जे सभिनी इल्मनि सां तालुक़ु आहे। अदीबनि, तारीख़दाननि, सियाहनि, जाग्राफ़ीदाननि ऐं सवानिगारनि हिन सनफ़ मां घणो फ़ाइदो वरितो आहे। उन करे दुनिया जी हर ज़बान में सफ़रनामनि खे आला मुक़ाम हासिलु आहे। दरहक़ीक़त सफ़रनामो सैर ऐं सफ़र जी मुशाहिदनि जी उहा रोइदाद आहे जेका लेखक क़लमबंदि कंदो आहे। सफ़रनामे ज़रिए हिकु लेखक पंहिंजे ज़ाती तजुर्बनि, मुतालिई, मुशाहिदनि, तस्वीराती ज़ात जे बुनियाद ते जेका तारीख़ी, जाग्राफ़ियाई, मौसमियाती, इक़्तिसादी, सनअती, तिजारती, ज़राअती, इल्मी, अदबी ऐं ॿियनि मौज़ूअनि मुतालिक़ मालूमात गॾु करे पेश करे थो। उन जे अफ़ादियत ऐं मक़बूलियत वधीक थिए थी। सिंधीअ में सफ़रनामे जा अवाइली उहिञाण सभ खां पहिरियां शाह इनायत रिज़वी 1644 ईस्वी खां 1713 ईस्वी, शाह लतीफ़ 1600 खां 1699 ईस्वी खां 1752 ईस्वी, ख़लीफ़ो नबी बख्श 1776 ईस्वी खां 1863 ईस्वी, मखदूम अब्दुल रऊफ़ भट्टी 1682 ईस्वी खां 1752 ईस्वी, सैयद साबित अली शाह 1740 ईस्वी खां 1800 ईस्वी जे शाइरी में मिलनि था। मतिलबु साबित थियो त सफ़रनामो ॿिनि क़िस्मनि जो बि आहे, हिकिड़ो शाइरी, ॿियो नसरी। नसरी सफ़रनामे जी शुरूआति अंग्रेज़नि जे दौर में थी। सिंधी ज़बान में घणा सफ़रनामा अल्ताफ़ शेख लिखिया आहिनि, जिन जो तइदादु 80 किताबनि खां बि मथे थींदो। उन खां अलावा अब्दुल हाई पलेजो, मोहम्मद ख़ान सियाल जा नाला अहम आहिनि। जीअं त मूं ॿुधायो त तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त नसरी ऐं ॿियो शाइरी सफ़रनामा ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। जेके मूं सन जे हिसाब सां ॿुधाया उन्हनि शाइरी में सफ़रनामा लिखिया, ऐं जेके मूं ॿुधाया आहिनि हीअ नसरी में सफ़रनामा लिखिया विया आहिनि। पंहिंजो ॿियो टॉपिक आहे कॉलम। कॉलम अख़बार में मुस्तक़िल मौज़ू लाइ मख़सूस कयल कॉलमनि वारे हिसे में लिखियल मज़मून खे कॉलम चयो वेंदो आहे। कॉलम अख़बार में तक़रीबन कॉलम जे लिहाज़ खां ई अख़बार मशहूरु हूंदी आहे, जिते पाण हिकु मतिलबु अपडेट पढ़ंदा आहियूं, वरी चयल हूंदो आहे त फलाणे कॉलम में उहा शइ मतिलबु तरतीब वार लिखियलु आहे। कॉलम रोज़ानो बि थींदो आहे त सिलसिलेवार या हफ़्तेवार बि थींदो आहे। कॉलम जो मौज़ू को बि थी सघे थो। कॉलम तहक़ीक़ी बि थी सघे थो त मुशाहिदाती बि थी सघे थो। कॉलम लिखंदड़ खे कॉलम निगार या कॉलमिस्ट बि चयो वेंदो आहे। कॉलम में ख़ुसूसी मुल्की सियासी हालतुनि खे तबसरनि खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। हीअ हुयो पंहिंजो टॉपिक, जेको मतिलबु कॉलम ऐं उन खां पहिरीं पंहिंजो हुयो सफ़रनामो। पाण अॼु ॿ टॉपिक पढ़िया, सफ़रनामो ऐं कॉलम। अञा कुझु टॉपिक रहनि था जेके उमेदु आहे त पाण इंशाअल्लाह जल्द में जल्द उन्हनि खे फाइनल करे वरी के नओं मौज़े ते टॉपिक खणंदासीं। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एनएमएस। लाइक, शेयर, कमेंट्स ज़रूरु कंदा।